हिते अवांखे आगाह कंदासीं। सखर ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में चौमासी जी बरसातुनि सबबि सिंधु दरिया जे वहिकरनि में वाध अची रही आहे। आबपाशी खाते मूजिबि सखर ऐं गुड्डू ब्राचिस वटि विचोले दर्जे जी ॿोड़ बरक़रार आहे। पाणी वहिकरनि में तेज़ीअ सां वाध थी रही आहे। आबपाशी खाते मूजिबि गुड्डू बैराज वटि पाणीअ जी आमद 3,90,173 क्यूसिक ऐं हेठां वेकिरो 3,90,173 क्यूसिक रिकॉर्ड कयो वियो। आबपाशी खाते मूजिबि सखर बैराज वटि पाणीअ जो मथां वेकिरो 3,84,450 क्यूसिक ऐं हेठां वारो वेकिरो 3,72,610 क्यूसिक रिकॉर्ड कयो वियो आहे। सखर कोटड़ी ब्राच वटि पाणीअ जो मथां वारो वेकिरो 2,21,124 ऐं हेठां वेकिरो 1,87,549 क्यूसिक रिकॉर्ड कयो वियो। आबपाशी खाते मूजिबि सखर बैराज मां निकिरंदड़ रोड़ी किनाल खारपुर ईस्ट, खारपुर वेस्ट ऐं राइस किनाल खे बंदि कयो वियो आहे। नाराई खीरथर किनाल खे बि 50% बंदि कयो वियो आहे। अवांखे आगाह कयूं पिया। सखर ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में चौमासी जी बरसातुनि सबबि सिंधु दरिया जे वहिकरनि में वाध अची वई आहे। ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। आबपाशी खाते मूजिबि सखर ऐं गुड्डू ब्राचिस वटि विचोले दर्जे जी ॿोड़ बरक़रार आहे। पाणी वहिकरनि में तेज़ीअ सां वाध थी रही आहे। सखर ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में चौमासी जी बरसातुनि सबबि सिंधु दरिया जे वहिकरनि में वाध अची रही आहे। आबपाशी खाते मूजिबि सखर ऐं गुड्डू ब्राचिस वटि विचोले दर्जे जी ॿोड़ बरक़रार आहे। पाणी वहिकरनि में तेज़ीअ सां वाध थी रही आहे। आबपाशी खाते मूजिबि गुड्डू बैराज वटि पाणीअ जी आमद 3,90,173 क्यूसिक ऐं हेठां वेकिरो 3,90,173 क्यूसिक रिकॉर्ड कयो वियो। इन हवाले सां वधीक अपडेट मालूम कंदासीं। अब्दुल गफूर शेख लाइन ते मौजूद आहे। जी अब्दुल गफूर, आगाह कजो कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, सखर समेत ॿियनि शहरनि में जेको आहे सो गुज़िरियल 3 ॾींहंनि खां लाॻीतो चौमासी जी बरसातुनि जे सिलसिले खां पोइ जेको आहे सिंधु दरिया में पाणीअ जे जेको आमद आहे उहा वधी वई आहे। सिंधु दरिया जे गुड्डू बैराज वटि जेको आहे पाणी जो मथां वकिरो 3,90,173 क्यूसिक, जॾहिं त हेठां वकिरो पिणु 3,90,173 क्यूसिक रिकॉर्ड कयो वियो आहे। आबपाशी खाते इंतिज़ामिया मूजिबि सखर बैराज वटि पाणीअ जी जेका आमद आहे उहा 3,84,450 क्यूसिक आहे, जॾहिं त हेठां वकिरो जेको आहे उहो 3,72,610 क्यूसिक रिकॉर्ड कयो वियो आहे। अहिड़ी रीति सिंधु दरिया जे आख़िरी बैराज जेका कोटड़ी बैराज आहे उन वटि पाणीअ जो जेको मथां वकिरो आहे उहो 2,21,124 क्यूसिक आहे, जॾहिं त हेठां वकिरो जेको आहे 1,87,549 क्यूसिक आहे। अहिड़ी रीति आबपाशी खाते इंतिज़ामिया सखर बैराज जे कंट्रोल रूम जे इंचार्ज पारां जेके पधराई जारी कई वई आहे त उनजो चवणु आहे त गुज़िरियल ॾींहुं जेको आहे मुसलसल बरसाति सबबि जेको आहे सखर ऐं गुड्डू बैराज मां निकिरंदड़ केनालनि खे जेको आहे उहो बंदि कयो वियो आहे। फ़क़ति राइस केनाल ऐं जेको आहे सो खीरथर केनाल में जेको आहे पाणी जो शोर जेको आहे उहो 50% घटायो वियो आहे। बाक़ी समूरनि केनालनि में जेको आहे सो पाणी जो शोर बंदि कयो वियो आहे, छाकाणि जो किथे किथे जेके बरसाति सबबि केनालनि जा कपर पिणु कमज़ोर आहिनि, जंहिंजे करे जेको आहे सो पाणी जो शोर बंदि कयो वियो आहे जीअं कोई इम्कानी नुक़सानु न थी सघे। आबपाशी खाते इंतिज़ामिया जो इहो बि चवणु आहे त जेकॾहिं चौमासी जी बरसातुनि जो सिलसिलो रुकिजे थो त सिंधु दरिया में पाणीअ जी जेका आमद आहे उहा इहा ई बरक़रार रही सघे थी। ऐं मंगला डैम में जी बि पिणु सतह वधी वई आहे, जेको 70,000 क्यूसिक खां वधीक पाणी जेको आहे ॿुधाए पियो वञे त उहो पिणु जेको आहे सिंधु दरिया में शोर कयो वेंदो। गॾोगॾु जेको आहे सो बचियलु इलाइक़नि में बरसाति जो सिलसिलो आहे, उन मां बि जेको आहे सो पाणीअ जी आमद जो सिलसिलो जेको आहे सिंधु दरिया में जारी आहे। जी ठीकु आहे अब्दुल गफूर, अवां जी महिरबानी। ॿिए पासे अवांखे आगाह कयूं पिया। गाजी खावर में बरसाति सबबि शाख खे 40 फुट घारो लॻी वियो आहे। फसल लुढ़ी विया आहिनि। मंगियो शाख खे ॻोठ हले रखियो। जलबाणी वटां 40 फुटनि जो घारो लॻी वियो। घारे सबबि आबादगारनि जा पोखियल फसल लुढ़ी विया आहिनि। ॻोठाणनि पारां मदद जी अपील कई वई आहे। गाजी खावर खां अवांखे आगाह कयूं पिया। बरसाति सबबि शाख खे 40 फुट घारो लॻी वियो आहे।
फसल लुड़ी विया आहिनि। मंगियो शाख खे ॻोठ हले रखियो। जलबाणी वटां 40 फुटनि जो घारो लॻी वियो। घारे सबबि आबादकारनि जा पोखियल फसल लुड़ी विया आहिनि। ॻोठाणनि पारां मदद जी अपील कई वई आहे। गाजी खावड़ में बरसात सबबि शाख खे 40 फुट घारो लॻी वियो। फसल लुड़ी विया आहिनि। मंगियो शाख खे ॻोठ हले रखियो। जलबाणी वटां 40 फुटनि जो घारो लॻी वियो आहे। घारे सबबि आबादकारनि जा पोखियल फसल लुड़ी विया। ॻोठाणनि पारां मदद जी अपील कई वई आहे। गाजी खावड़ कामा खे आगाह कयूं पिया। बरसात सबबि शाख खे 40 फुटनि जो घारो लॻी वियो आहे। फसल लुड़ी विया आहिनि। ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। गाजी खावड़ में बरसात सबबि शाख खे 40 फुट घारो लॻी वियो आहे। फसल लुड़ी विया आहिनि। मंगियो शाख खे ॻोठ हलाए रखियो। जलबाणी वटां 40 फुटनि जो घारो लॻी वियो। घारे सबबि आबादकारनि जा पोखियल फसल लुड़ी विया आहिनि। ॻोठाणनि पारां मदद जी अपील कई वई आहे। इन हवाले सां वधीक अपडेट मालूम कंदासीं। न्याज़ अली डेपर लाइन ते मौजूद आहे। जी न्याज़ अली, आगाह कजो कहिड़ा तफ़सील आहिनि? बरसात पई आहे। बरसात पवण सबबि शाख में पाणी जो चार्ज थियो आहे, उन सबबि घारो लॻो आहे। अलाए रखियो जलबाणी जे ॻोठ जे आसपास ज़मीन हुई बिल्कुलु थी वियूं। सरफ काथे हिन महिल ताणी का मालिकी न कई आहे, न को ॾींदी न सरफ काथे पंहिंजी मदद पाण पहुचाऊं। घारे जी ॿधी ठीक है। न्याज़ डी डेपर अवां जी मेहरबानी।